हिन वक़्तु थर खां वापसि अची रहियो आहियां ऐं मुंहिंजे पासनि खां ई तव्हां जेको ऋण पट ऐं बयाबान ॾिसो था, थी सघे तव्हां हिते अकेलो रहणु पसंदि न कयो। जेकॾहिं तव्हां हिते ख़ौफ़ ऐं बयाबान महसूसु कंदे हितां जल्दी निकिरण जी कंदव, इहो इन ॻाल्हि जो दलील हूंदो त तव्हांखे हिन ऋण पट जी क़ीमत जो अंदाज़ो ई कोन्हे। बदीन खां वठी रहीम यार ख़ान जोलिस्तान ताईं एराज़ी 400 किलोमीटर खां मथे आहे ऐं 400 किलोमीटर ड्रेग जा ॿई आसा पासा पिणु ठीकु ठाक एराज़ी रखनि था। इन 400 किलोमीटरनि जे विच में जेको बि बयाबान आहे इहो सॼो सोन खां बि मथे आहे। असां नंढे हूंदे खां ॿुधंदा आया आहियूं त सिंध सॼी सोन आहे, पर उहा सोन कीअं आहे, अचो त अॼु उनजो थोरो जाइज़ो था वठूं। पाण अॼु रुॻो सॼी सिंध न, सिर्फ़ु हिननि 400 किलोमीटरनि ते ई ॻाल्हायूं था त केतिरी क़ीमत असां हितां खणी सघूं था ऐं अलाए केतिरा नवां पाकिस्तान सिर्फ़ु थर ई ठाहे सघे थो। अचो त तव्हांखे थोरी आगाही ॾिजे। हिन सॼी पट्टी में धात मिली कोयलो, ब्लैक डायमंड, सुठी क्वालिटी वारी मार्बल, ग्रेनाइट, चाइना किले, जियो थर्मल, जंहिंमां हज़ारे मेगावाट बिजली पैदा करे सघिजे थी। ऐं उन सां गॾु ही तव्हां आस पास में जेके नंढा नंढा वण ॾिसो था ऐं हिननि में कुझु अहिड़ा बि नायाब ॿूटा आहिनि जेके सोन जे अघ में खपंदा ऐं हिननि में नंढे क़द जा अहिड़ा वण आहिनि जिन जो काठ दुनिया जे बहितरीन फर्नीचर में कमु ईंदो आहे ऐं उहो काफ़ी महांगो हूंदो आहे। हिननि पासनि जी वारी में एतिरे मिक़दार में लोह जा ज़रा कुदरती आहिनि जो तव्हां चकमक खणी हिते रुॻो चंद क़दम रस्सी में ॿधी हलो त लोह जा ज़रा अलाए केतिरा चिंबड़ंदा। उनखां पोइ हिते ही अक जा ॿूटा जंहिंमां अक जूं अंबड़ियूं ठहंदियूं आहिनि ऐं उहे अंबड़ियूं पची रास थींदियूं आहिनि त फाटी पवंदियूं आहिनि ऐं जॾहिं उहे फाटंदियूं आहिनि त उन्हनि मां रेशम निकिरंदो आहे जेको हिते ज़ाया पियो थिए ऐं उन रेशम जी केतिरी क़ीमत आहे, केतिरो महांगो आहे, उहो अव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। सोन, डायमंड, प्लैटिनियम, कोयलो, मार्बल, ग्रेनाइट खे छॾे करे रुॻो ही टे शयूं असां खणूं 400 किलोमीटरनि ताईं वणनि जो क़ीमती काठ जंहिंजा लखनि जे तादाद में वण आहिनि ऐं उन समूरी ज़मीन मां लोह जा ज़रा जंहिंजूं अलाए केतिरियूं ट्रकूं रोज़ु निकिरी सघनि थियूं ऐं अक मां निकितल रेशम जंहिंमां बि अलाए केतिरियूं ट्रकूं निकिरी सघनि थियूं। मां उहे शयूं पियो ॿुधायां जेके हिन वक़्तु वेस्ट ज़ाया पियूं थियनि ऐं हिन समूरी एरिया खे पाणी ॾेई हिते सावक पोखिजे ऐं लखनि करोड़नि में जानवर पालजनि जिन खे चारो ॼण जी ज़रूरत ई न पवंदी, उहे सावक मां ई खाईंदा। यानी कि इन ज़मीन मां जेको गाहु पुटंदो, जेका सावक थींदी, उहे उतां ई खाईंदा, को बि ख़र्चु न करिणो पवंदो। त उन्हनि जानवरनि खे मिलाए करे असां हिननि 3-4 शयुनि जो जेको रेवेन्यू जनरेट कंदासीं त अलाए केतिरा IMF जहिड़ा कर्ज़ बि लाहे सघूं था। असांजो मुल्क एतिरो त ज़रख़ेज़ ऐं क़ीमती आहे जो ही कॾहिं बि डिफॉल्ट नथो थी सघे। हा, ग़लति प्लानिंग जे करे असां थोरो परेशान थी सघूं था, पर जेकॾहिं मुल्क जी क़ीमत ॾिसिजे त हीअ दुनिया में चङनि खां चङो ऐं बहितरीन ऐं अमीर तरीन मुल्क आहे। बलोचिस्तान जे हवाले सां जेकॾहिं सिर्फ़ु ॻाल्हाईंदासीं त बलोचिस्तान में सोन, प्लैटिनियम, वाइट गोल्ड, ट्रामो, कारो पत्थर, ग्रेनाइट, हज़ारे क़िस्म जा पत्थर आहिनि, नीलम, ज़रकून, डायमंड वग़ैरह जेके सिर्फ़ु जवाहरात में ईंदा आहिनि। इहे शयूं हर कंहिंखे ख़ुदा नसीब न कंदो आहे। असांजो एतिरो अमीर तरीन मुल्क आहे, जेकॾहिं सही प्लानिंग सां हिन मुल्क खे हलाइजे त हीउ मुल्क दुनिया में सभिनीनि खां अमीर तरीन साबित थी सघे थो।